अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो HRJDO न्यूज़ ऐं मां आहियां वज़ीर उनड़। ख़बर शामिल कयूं था सेवण शरीफ़ मां। सेवण शरीफ़ वेझो सहता सेचमी सैयद इब्राहिम शाह जे 2 ॾींहंनि जे उर्स मुबारक जूं तयारियूं जारी ऐं सारी। वधीक तफ़सील मालूम कयूं था सेवण शरीफ़ में HRJDO रिपोर्टर शकील अहमद चन्ना खां। जी शकील जी, हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं सेवण जे वेझो ॻोठ सहता सेंच में दरगाह सैयद इब्राहिम शाह ते, जिते दरगाह सैयद इब्राहिम शाह जे मेले जूं तयारियूं हली रहियूं आहिनि। अचो त हितां जा जेके ख़िदमत गुज़ार आहिनि ऐं हितां जी जेका इंतिज़ामिया आहे उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जा छा वीचार आहिनि, उन्हनि जो छा चवणु आहे। जी, घणे टाइम खां हिते तव्हां साईं सैयद इब्राहिम शाह जी ड्यूटीअ में आहियो ऐं कीअं था ॾिसो हिन मेले खे, कीअं थो लॻे सदाईं माना बहितर खां बहितर थींदो आहे? इहो अलाही महिरबानी आहे असांजे मालिक सां करम मुर्शिद जा। पहिरीं घटि हूंदो माना हींअर अलाह जी महिरबानी सां सालों साल माना अलाही महिरबानी सां तमामु वधीक सुठो तरीक़ो फस्ट क्लास। भई तव्हां भला कीअं था ॾिसो हिन मेले खे, त माना जेके फ़क़र फ़ुकरा हिते अचे थी उन्हनि जे लाइ कहिड़ा हिते इंतिज़ामात? शुक्र अल्हम्दुलिल्लाह लख साल मालिक पाक मुर्शिद जा ॾींहों ॾींहों सालो साल वधंदो थो वञे। अलाह जी महिरबानी आहे, असांखे वॾी ख़ुशी आहे। पहिरीं त असांखे इहो ॿुधाइजो त साईं जो माना पहिरीं धमाल कॾहिं खां शुरू आहे ऐं ॿियो जेके हिते पांधेड़ा अचनि था उन्हनि जे लाइ कहिड़ा कहिड़ा तव्हां इंतिज़ामिया जी तरफ़ खां उन्हनि जे लाइ इंतिज़ाम कया वञनि था? पहिरीं धमाल त वॾे तारे में शुक्रगुज़ार करूं सभु ॻाल्हि खां पहिरीं जेके तव्हां हली आहियो असांजी नंढी दरगाह आहे सदा सेन शरीफ़ में। हुन में तक़रीबन 200 खां वधीक दुकानूं लॻनि थियूं ऐं आचार ऐं सूमर ते पहिरीं ॿी धमाल आहे। पहिरीं धमाल आहे सूमर आचार ते ऐं ॿी धमाल आहे सूमर ते, जंहिंमें लखे पांधीड़ा अचनि था ज़ाहिरनि ऐं वधीक खां वधीक असां वटि शिकायत इहा आहे त सिक्योरिटी इंतिज़ाम घटि हूंदा आहिनि। रोड जे हवाले सां मोटर वारनि खे असां चयो आहे त रोड जे हवाले सां ॿार बच्चा अचनि दरगाह ते ज़ियारत करण लाइ, हुन लाइ असांखे सिक्योरिटी मुहैया कई वञे। हींअर त हीअ मेले जूं तयारियूं अञा हलनि थियूं, बाज़ारूं बाज़ारूं लॻनि थियूं, जेॾी महिल मेलो शुरू थी वेंदो आहे पहिरीं धमाल पोइ कीअं ॾिसंदा आहियो हिन बाज़ार में रौनक हूंदी आहे? असांजे मुर्शिद जो मेलो आहे, तमामु हिकिड़ो सुठे नमूने सां असांखे मल्हायूं। तमामु ॿार बाज़ार में माण्हू अचनि था। जंहिं महिल मां तक़रीबन राजस्थान ॿाहिरियां माण्हू हैदराबाद में असांजे कुझु ॻोठ जा माण्हू तमामु घणा रहनि था कराची में, जेके सभु हिन उर्स मुबारक कईंदा आहिनि। हिते बि हूंदा आहिनि टोटल माण्हू हूंदा आहिनि, तमामु इहे बाज़ार हूंदा आहिनि जिते ॾिसो था प्लाट वग़ैरह इहे सॼा फुल थी वेंदा आहिनि। कीअं भला तव्हां इहे मेलो अचे थो तव्हां ख़ुशि थियो था? चीकलनि ते या बाज़ारूं लॻनि थियूं, मार्केटूं लॻनि थियूं, तव्हांखे ख़ुशी थींदी आहे साल में हिकिड़ो चकर हीअ अचे थो? जी जी, असांखे तमामु घणी ख़ुशी थींदी आहे। हर साल वांगुरु हिन साल बि तमामु घणो ख़ूबसूरत ऐं बहितरीन निज़ारे सां तमामु घणा चीकला झूला ईंदा आहिनि। असांखे तमामु घणी ख़ुशी थींदी भले ॾिसंदा आहियो? जी जी, पहलवान वणंदा आहिनि हिते? जी जी, पहलवान तमामु घणा हा, बाज़ार में वेंदा आहियो, शॉपिंग बि कंदा आहियो? जी जी, तमामु घणी शॉपिंग कंदा। जी, तव्हां चओ सैयद इब्राहिम शाह बुखारी जे मेले जूं बाक़ाइदगीअ सां तयारियूं हली रहियूं आहिनि। हिते जे ख़िदमत गुज़ारनि HRJDO न्यूज़ सां ॻाल्हि ॿोल कंदे ॿुधायो त हिते जेके परे खां पांधेड़ा ईंदा आहिनि उन्हनि जे लाइ ॿिन्ही जे मेले में हिते मलाखड़ो बि थींदो आहे। जेके परे परे खां मतिलबु पहलवान अची पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कंदा आहिनि ऐं हिते जी जेके परे परे खां पांधेड़ा ईंदा आहिनि उन्हनि जे लाइ हिते मार्केटूं बाज़ारूं बि लॻायूं वेंदियूं आहिनि ऐं ॿारनि जे लाइ हिते चोडूला चीकला बि लॻाया वेंदा आहिनि ऐं हिते जेके पांधेड़ा अचनि था हिन मेले में उन्हनि जे लाइ सूफ़ी राग जो बि हिते बंदोबस्तु कयो वेंदो आहे। हिते सूफ़ी राग बि ॿिन्ही जो थींदो आहे। जी, कैमरामैन काशिफ अली कोरीअ सां गॾु शकील अहमद चन्ना, HRJDO न्यूज़ सेवण शरीफ़। वधीक ख़बरुनि अपडेट लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।